एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वय अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप वाह वाह जिस वखर कौन लैन तू आया जिस वखर जिस वखर कौन लैन तू आया राम नाम संतन घर पाया राम नाम संतन घर पाया ओ राम नाम संतन घर श्री राम असां श्रोताउनि सां हिन वैकुंठ रूपी सत्संग में प्रभु कृपा सां हिन सत्संग में संतन जे संग में आया आहियूं। असां जिज्ञासु बणिजूं, प्रभु जे रस्ते जा पांधेड़ू बणिजूं। आख़िर कम उन्हीं सां पवणो आहे, वञणो ओॾे आहे जाॾो आया आहियूं। तंहिं लाइ इन ॻाल्हि खे सम्झूं त असां हिते छो आया आहियूं और छा करण आया आहियूं। कहिड़ो कमु हितां करे वञूं जेको प्रभु जो हुकुम आहे, जंहिंमें असांजो हे लोक बि सुहेलो थिए परलोक बि सुहेलो, हिते बि वाह वाह थिए अॻियां बि मुख उजल थिए साईं जी दरगाह में। उहो रस्तो हिन सॼे पद में आयल आहे। साफ़ फरमाइनि था जिस लैन वखर कोन, जंहिं सौदे वठण जे लाइ तूं हिते आयो आहे। श्री राम प्रभु मोकिलियो आहे। जिस वखर को लैन तूं आया, उहो सौदो आहे राम जो नालो। पर उहो मिलंदो काथों? संतन जे घर मां। श्री राम संतन जे घर मां। तो संसार में ये ॿ अखर ठहियल आहिनि, जंहिंखे हिंदी में चइजे लैन दैन, उन्हनि खे सिंधी में चइजे ॾे वठ। इहो बणियल आहे, इन सां ई संसार जी प्रक्रिया हलंदी। श्री राम ताणे राम नाम जेकॾहिं संतन जे घर मां वठणो आहे असांखे, त ॾिबो छा जंहिंमां इहो मिलंदो? रस्तो ॿुधाईंदा साहिब। प्रभु कृपा करे शल घुर्जा उथियूं। न कुझु ग्रहण करणो आहे, न छॾणो आहे, छड़ो बसि सम्झणो आहे। अंदरों ई ॾियणो आहे, अंदरों ई पाइणो आहे, ॿाहिरों कुझु बि असांजो घटणो वठणो कोन्हे। इहो भउ न थिए। तजब मान ले हो मन मोलू, हा 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 तजब मान ले हो मन मोलू।
तज अभिमान ले मन मोल ओ राम नाम नाम हृदय में तोल राम नाम हृदय में तोल तज अभिमान ले हो मन मोल तज अभिमान ले हो मन मोल राम नाम हृदय में तोल हाय राम नाम हृदय में तोल तज अभिमान तज श्री राम अभिमान हर एक मनुष्य के टे अभिमान त खास करके लगल आहिनि। ज्वानी जो अभिमान श्री राम, बल जो अभिमान और सूरत जो अभिमान। ये टई छड़े निमाणो थे श्री राम। और इन्हीं खां सवाइ टे अभिमान और बयान धन जो, पद जो, कुल जो, इं तो वरी सना सना घणा असां मिलाए छॾिया आहिनि। राम पर सभई छॾे निसंग थे, न्यारो थे। तज अभिमान लेहु मन मोल। हाणे इहो शरीर कोन थो चए त मां हीअं आहियां, इहो ॾिसण में अचे थो, पर मन महसूस थो करे मां जवान आहियां, मां मस्त आहियां, मां सुहिणो आहियां। इहो मन महसूस करे चवण वारो मन आहे, त मन उहो मुल्ह ॾेई छॾे, इहा भास न करे। हाणे मन मुल्ह ॾिनई त मन सां ई शइ इहा वठणी आहे। सूफ़िन चयो है बि हिकु ख़्याल, है बि हिकु ख़्याल में बि के लफ़्ज़नि, असांजे ख़्याल में बि के शब्दनि, जंहिंखे हिंदी में संकल्प चइजे, उनखे सिंधी में ख़्याल चइजे। उनमें बि के अखरनि, अखर मिलाए शब्दनि। है बि हिकु ख़्याल माना ओम अल्लाह हिकु ख़्याल आहे, हिकु शब्द आहे। लबसी बि नाल ख़्याल दे आहे बि हिकु ख़्याल, लभंदो बि ख़्याल सां। ख़्याल मंझां ख़्याल खे पाए सभोई संसार। स्वामी साहिब चयो सभोई ठहियो ख़्याली जे ख़्याल मां, ठहियो बणियो ख़्याली जे ख़्याल मां। एको बहु श्यामा, छा चई भगवान मुख मां निकितो, एको मामो घणा थियनि। कुनफ्यू कुन थी पओ हे ठही पियो। सुखमनी साहब में हरन भरन जांका नेत्र फोर, संसार जो ठहण ऐं रहण
परमात्मा जी दृष्टि में ई आ जी अख हिय भोई कई से बस उन जे संकल्प जी देर मात्र सजा ब्रह्मांड उन जे बस ठहण रहण एतरे में देर है। भगवान कृष्ण गीता में लिखियो जॾहिं विराट रूप ॾेखायांसि तॾहिं उहो सहन न करे सघियो तो चएसि तो साईं इन क्रोध रूप खे शांत कयो। चएसि तोड़े अर्जुन हे तो मां तोखे विराट आकार थो ॾेखारियां पेर हेठि पाताल में मथो जबल में हेॾो जे आकार ॾेखारियांसि त हेॾो अर्जुन हेतिरो हे छा हे ॾिसी करे भयभीत थी वियो। चयो मूंखे शांत स्वरूप ॾेखारियो। चई हा शांत स्वरूप ॾेखारे करे चएसि तो हे तूं ईअं सम्झो मां हे कावड़ कई आहे मां भिरव डिंगी कयां तो संसार प्रलय करे छॾियां भिरव हे भिरव संसार प्रलय करे छॾियां उन्हीं खे स्पष्टी साहब ने जब पंहिंजे सुखमनी साहब में ॾिनी हो 50,000 वरे थिया उनखे 500 वरे थिया। जंहिंमहिल मां कावड़ कयां तो पोइ छा थी सघंदो। राम ले मन मोल मन सां मुल वठ राम खे बस ॿियो ख्याल न थे। श्री राम श्री राम श्री राम मन निर्मल थींदो वेंदो शरीर जो परिवार वहिंवार सभु करे पियो पर मन में राम जो नालो हुजे। राम नाम हृदय महतो। हाणे इन्हीं सौदे खे वठी करके लाद खे पसंत संग चालो लाद खे पसंत संग चालो भाई लाद खे पसंत संग चालो संत संग चालो अवर त्याग दुखिया जंजाल अवर त्याग दुखिया जंजाल लाद खे संत संग चालो अवर त्याग दुखिया जंजाल भाई लाद खे श्री राम लाद लद्योस माना भरियोस खेप बोझो भरी श्री राम राम नाम जी भरी राम नाम जे ज्ञान जी भरी लाद खेप संत संग चाल पर शरीफ थिजाए न तो चो हाणे मिलियो हाणे मां दरबार वञा न वञा संत संग चाल हलियो ई जाए जंहिं रस्ते मों जंहिं ॾाकण तो चढ़ियो आहे उहा छॾिजाए न। माग में चवंदो आहियां बाबा जेके पुराणा आयो उहे पका छो जेके नवां अचनि उन्हीं खे पुराणो कयो इन अखर खे विसारियो न। श्री राम ऐं थियोरियूं तव्हांखे जेके मां ॿुधाईंदो आहियां तो श्रद्धा हृदय में पैदा थी तॾहिं असां हिते पहुतासीं प्रेम पैदा थियो बिन हर कृपा मिले नहीं संता हरि जी कृपा थी प्रेम प्रगट थियो हिते पहुतासीं इहो पहिरियों कमु आहे। ॿियो नंबर केर बि जंहिं बि संत जे दर ते पहुतासीं असां जॾहिं हिते आयासीं दर्शन करण इच्छा थी संतनि जो दर्शन कयूं सत्संग हलियो पए वेठासीं तो पहिरियों नालो पियो प्रेमी जेको आयो आहे
वो प्रेमी कोई बाह में छिके कहीं खां को कोन वठी ईंदो आहे। जॾहिं हिते वेठासीं थियासीं सत्संगी, ये सत्संग थो हले, सत्य जी व्याख्या थी हले। सत्संगी सत्संग में असांखे मिलंदो आहे मन ऐं तन खे शुद्ध करण जो साधन, जीव जी गति जे लाइ, आत्मा जे कल्याण जे लाइ, असांखे संसार जी प्रक्रिया जे लाइ इहे ॿ साधन मिलियल आहिनि, मन ऐं संसार शरीर। तो मन सिमरण में लगे और तन सेवा में लगे। तन जी शुद्धि सेवा में, मन जी शुद्धि श्रवण में, धन जी शुद्धि दान में। श्री राम शुद्धिकरण करणो आहे सत्संग में, वचन जो वेही वीचार करणो आहे, मंथन करणो आहे। अरे मां छा करे रहियो आहियां, मूंखे छा करणो आहे, इहो विवेक पैदा थींदो तोखे छा करणो आहे छा न करणो आहे, सत्य छा आहे असत्य छा आहे, सच छा है यानी कूड़ छा है, धर्म छा है अधर्म छा है, पाप छा है पुण्य छा है, छा करणो आहे छा न करणो आहे। राम कंहिं कम करण जो नतीजो सुख थींदो, कहिड़े कम करण जो नतीजो दुख थींदो, इहा ॼाण पाए करके शेवा कंदे तुंहिंजा आईंदा दुख दूर थींदा, नाम जपींदे तुंहिंजे मन खे शांति मिलंदी। त पोइ जॾहिं इहो कमु कंदो वेंदे तॾहिं जिज्ञासा पैदा थींदी कंहिंजी उन साईं जे मिलण जी। त पोइ छा थींदे त उहो शेवा करण में लॻे त शेवाधारी, वरी मथे पोइ जिज्ञासू साईं जे मिलण जी घुर्ज, पोइ संत जो शरण में अची करके नाम वठंदे राम, पोइ थी पवंदे गुरमुख, पोइ संत कर ताप समान, जेको कमु पाण कनि था उहो तोखे ॾिनो, पाण जहिड़ो बणाए छॾियो। श्री राम त इहे 5 पद्धतियूं आहिनि, प्रेमी, सत्संगी, शेवाधारी, जिज्ञासू, गुरमुख। गुरनि जे मुख मां जेको नाम मिलियो तूं वरितो, तूं गुरमुख बणे। गुरमुख प्रहलाद हर भगत कमाई, पहिरीं स्टेज जो दर्जो मिलियो प्रहलाद खे, भगत शिरोमणि रामायण में आयो, प्रहलाद भगत शिरोमणि। और हेॾे जेको हरि मिलियो हुनखे कुंभारण सां, त बस हरि ही आहे, हो चए हरि हरणाकश, हो चए हरि। एॾी दृढ़ता पइजी वई, उन करे ॾेखारियो। नाम जे जपींदे कुंभारण चई छो थी जपे, चई ॿिली जे हे भुल थी वई आहे, हिकिड़ी कुनी में पियल हुया बचड़ा, उहो अंदरि कुनो पइजियो, हाणे आग लॻी चुकी आहे आई खे, मां जपियां थी। चई पोइ चई बसि उन में आसरो आहे, मन बची वञनि। चई जॾहिं खोले मूंखे सॾु कजांइ, प्रैक्टिकल ॾेखारियां, सॾु कंहिं वाके आई पची वई, उहा निकिती त उहो कचे जो कचो रहिजी वियो। राम ॿिली जा बलूंगड़ निकिरी आया, हरि ते विश्वास थी वियो, दृढ़ता निश्चो बीजी वियो। श्री राम विसाड़ी हो तमो गुण हठी खे निवाए करे हिन जी दृढ़ता मज़बूत थी वई। त अहिड़ी गुरमुख आई, गुरमुख प्रहलाद हर भगत कमाए। जेको बि संत आहे गुरु आहे त उहो बि गुरमुख बणियो हूंदो, कंहिंजो गुरु जो चेलो बणियो हूंदो, पाण गुरमुख थियो हूंदो, तॾहिं गुरु बणियो। राम त मुंहिंजा प्यारा लाद खेप संत संग चाल, उन्ही शेवा खे न छॾजांइ, उहो नेम बणाए रखजांइ, उहो सत्संग कंदो रहिजांइ, उहा शेवा कंदो रहिजांइ, उहा प्रभु जी घुर्ज अंदरि राम नाम जी रट लॻी पई हुजे, पाण पको थी तोखे ॾिसी ॿियनि खे उहा प्रेरणा पैदा थिए, भई वाह छा हिन जो जीवन बणिजी वियो आहे। श्री राम सरदार बहादुर जगत सिंह 4 साल ब्यास में गद्दी ते वेठा, 58 खां 52 ताईं, हिकु गुलदस्तो पुस्तक जो लिखियो अथऊं, जंहिंमें पहिरियों पॉइंट आहे, तोखे इन्ही ढंढोरे पिटण जी ज़रूरत न आहे त मां कंहिंजो चेलो थी आहियां, मुंहिंजो गुरु केरु आहे। श्री राम तूं अहिड़ी पंहिंजी रहत ठाहे, पंहिंजी रहणी ठाहे, जो माण्हुनि खे ख़ुदि पुछणो पइजी वञे तोखे कंहिंजो संग मिलियो जो तूं ईअं बणिजी वियो आहे। पंहिंजो पाण तुंहिंजो गुरु प्रगट थी पवंदो, तोखे चिलाइण जी ज़रूरत ई कान्हे। श्री राम गुरमुख थी लाद खेप संत संग चाल, बस हेॾे आए त तिलांजलि, बस विषन खे, विकारनि खे, झूठ खे, लोभ खे,
मोह खे, ममता खे, कंजूसी खे, निंदा खे, झूठ खे, बस तिलांजलि मांखे इहो कमु करणो ई न आहे। कंदुमि त मां लॼाए वेंदुमि, दरबार वञा थो, बाक़ी मां छा ॿुधी आयुमि। श्री राम, तुंहिंजे मथां माण्हू खिला उड़ाईंदा, हसी उड़ाईंदा, पोइ निंदा कंदा, तुंहिंजे मथां चर्चा कंदा, तुंहिंजा ऑपरेशन थींदा त तूं आत्मा सां केतिरो जुड़ियल आहे, मन जो गुलाम बीठो आहियां या आत्मा जो। चए मूंखे तूं छो चयो, अड़े तूं राम जो नालो जपे करे आत्मा सां जुड़ी वञ न, हे लाइ कंहिंखे थी रहियो आहे। जीवन ठाहे पंहिंजो। श्री राम, लाद खेप संत संग चाल, अवर त्याग बिखिया जंजाल। इंद्रियुनि जूं विषयूं, वासनाऊं, कामनाऊं, बस राज जेका कथा हलंदी आहे, भाग वारा ॿुधनि 10:30 खां 11 ताईं पारस भाग सचा साईं वांदकाई में हमेशह इहो पढ़ंदा। असां पारस थी वञूं, बस पाण जंहिंसां छूं, जेको असांखे ॾिसे उहो सोन थींदो वञे। पारस भाग सूक्ष्म पारस भाग आहे, इहो आहे जेका संतनि जी वाणी आहे, उहा प्रभु जे खज़ाने में आहे। प्रभु जो खज़ानो किथे आहे? संतनि जो हृदय। जेका वाणी निकिरे थी इहो ई प्रभु जो ज्ञान जो खज़ानो आहे। उहो असांजे ज्ञान मन खे लॻंदो लोह खे, जेको कट चढ़ी पई आहे आशाउनि जी, विकारनि जी, वासनाउनि जी, उन ज्ञान सां उन लोह खे शुद्ध करे असां कंचन रूपी काया बणायूं। असांजो मन पवित्र थी वञे, कंचन बणिजी वञे, कुंदन थी वञे। श्री राम, साधना करे करे बस पोइ उन्हनि पुरुषनि जो जंहिंजो अंतःकरण शुद्ध थी वियो त अनुभव ज्ञान सागर में लिखियो, उनजो शरीर भगवंत रूप थी वियो। उनखे जोर ॾियणु ॼण भॻवान खे जोर ॾियणु, ईअं भाए त मां प्रभु खे जोर ॾेई रहियो आहियां। जंहिंजो अंतःकरण शुद्ध थी वियो आहे उहो ब्रह्म स्वरूप थी वियो। श्री राम, उहा काई दूर थी वई, उहो पर्दो ॿियाई जो दूर थी वियो, हिकिड़ाई थी वई, उहो ब्रह्म स्वरूप थी वियो। ब्रह्म में निष्ठा पाए करे ब्रह्म खे जपे जपे ब्रह्म स्वरूप बणिजी वियो। श्री राम, तंहिं लाइ मुंहिंजा प्यारा, और त्याग बिखिया जंजाल। पोइ तो ईअं कयो, बस जंहिं संत जे दर ते वेठा आहियूं, जंहिं 14 पूर्णमासी ते पद पढ़ियो वेंदो आहे, उन्हनि संतनि बाबा ईअं ई कयो न। कुटुंब छॾियो, संतनि सतगुरनि जी शरण विया। 10 ॻाल्हियूं संत जे संग मां प्राप्त करण जे लाइ, अधिकारी बणजण जे लाइ संत जे संग जे, माना उन मां कुझु प्राप्त करण जे लाइ 10 ॻाल्हियूं खपनि। जंहिंमें पहिरियों शर्त इहो आहे, कुटुंब जे मोह जो त्याग कर। कुटुंब न, कुटुंब जे मोह जो त्याग कर। पाने के लिए कुछ खोना पड़ता है बाबा। घर न छॾींदासीं त दुकान ते कीअं वेंदासीं? धन कीअं प्राप्त थींदो? असांजो गुज़रान आहे, असांजो शान मान आहे, रोटी कपिड़ा मकान थींदो, शरीर खे खपे। और ज्ञान प्राप्त करण लाइ घर छॾे हिते अचणो पवंदो। हे ज्ञान रक्षक आहे और तन मन धन खे सफले करण जे लाइ हिकु साधन आहे ज्ञान। उनखे इस्तेमालु कीअं कजे? श्री राम, जंहिंमें असांजो इहो सफलो थी वञे, जेकी भॻवान तन ॾिनो आहे, मन ॾिनो आहे, धन ॾिनो आहे। तंहिं लाइ हिते उन्हनि संतनि बाक़ी 9 ॻाल्हियूं गुरू जे दर ते कीअं रहिजे, इहे ॻाल्हियूं असां सिखंदासीं न त अची करे पाप ई पाप था कयूं। बेअदबियूं करे, भुलां करके, हथों पुञ त जॾहिं खटियोसीं पाप था करे वञूं। उन ॻाल्हियुनि खे मां अॻ में ॿुधाए चुको आहियां, टेपनि में भरियल आहे। ध्यानु ॾियो वचननि खे त गुरू संत जे दर ते कीअं रहिजे। हा, त जेकॾहिं तो ईअं कयो जीअं बाबा साईं कयो त पोइ अॼु छा हले थो? धन धन कहे सब कोई, हा धन धन कहे सब कोई, धन धन कहे सब कोई, धन 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 कहे सब कोई, धन धन कहे सब कोई। ओ मुख उजल हर दरगाह सोए, मुख उजल हर धन धन कहे सब कोई। मुख उजल हर दरगाह सोए,
वाह धन धन वाह धन धन माना वाह वाह धन धन मामा वाह वाह तुझी थींदी पई धन धन कहे सब कोई मुख उजल हर दरगाह सोए पर हाणे श्री राम एह वापार बिरला वापार एह वापार एह वापार बिरला वापार एह वापार बिरला एह वापार बिरला वापार के सदबल हारे भाई नानक ताके सदबल हारे ओ नानक ताके सदबल हारे सुखमनी सुखंगत त्रिभुवना सुखमनी सुखंगत त्रिभुवना भगत जना के मन विश्राम ए वापार विरला वापार बस विरलो परमात्मा है जेको वापार करे उहो विरलो आहे जेको करे हा विरलो कंदो न जेको करे सो विरलो जेको करे नानक तांके सद बलहारे मां उन जे मथां कुर्बान वञा जेको अहिड़ो सौदो करे थो कहिड़ो जेको असां सभु करे रहिया आहियूं साहिब तव्हांजे मथां बलहार वञनि था असां सभिनी जे मथां संतनि जे दर अची असां राम नाम जो सौदो खणी वञूं विषन विकारनि खे छॾियो हृदय में राम नाम हुजे लोक पर लोक सहेलो थे श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय मिलाए जय राम श्री राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम कृष्ण भगवान की
बोल गुरु नानक देव सतगुरु वसन भूत सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास पूज अमर शहीद साईं कांवराम सखी बाबा दाराम पूज माता सा सर्व संतन महात्मा सर्व संतन को पे खादो बोलो।